मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी में सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन और नामियारे मुहक्किक डॉक्टर अब्दुल करीम राजपर पारा तैयार कयल सिंधु मातरी की अजीम तहजीब और तारीख ते ठायल तहकीकी डॉक्यूमेंट्री स्टोरी ऑफ इंडस सिंधु मातरी की कहानी की स्क्रीनिंग कई वई। आर्ट्स फैकल्टी के शेख अयाज ऑडिटोरियम में सिंधु माथरी की कहानी की स्क्रीनिंग वाली तकरीब में सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन और नाले वाले मुहक्किक डॉक्टर अब्दुल करीम राजपर, सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर फतेह मोहम्मद बुरफत, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर भिखाराम, सिंध यूनिवर्सिटी के प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सरफराज सोलंकी, रजिस्ट्रार साजिद कयूम मेमन, जेबेस्ट के सिंधी उबियास अकेडमी की डायरेक्टर डॉक्टर गजाला रहमान रफीक और सिंध टीवी न्यूज़ के करंट अफेयर शोबे के डायरेक्टर फयाज नाइज समेत उस्तादन ऑफिसरन तोड़े शागिर्दन और शागिर्दियाणिन वडे अंग में शिरकत कई। जडे त डॉक्यूमेंट्री की पुजाणी ते बिन्ही वाइस चांसलरन समेत सवे शागिर्दन और उस्तादन मुसलसल 10 मिनटन ताईं उथी भी ताड़ियों वजाए डॉक्टर अब्दुल करीम राजपर जी इन काविश के तमाम घणो सारायो। उन मौके ते उस्तादन तोड़े शागिर्दन पारा पुछल सवालन जा जवाब दींदे डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त सिंधु माथरी जू समूरी बोलियों अपनाइण घुर्जन। क़ौमन जी तरक्की सा बोली जी तरक्की और वाद वीज मुमकिन है। सिंधु माथरी के इन डॉक्यूमेंट्री जरिए नए सिर समझण की शुरुआत कई वई है। 4.5 करोड़ साल अग जडे इंडियन प्लेट यूरो एशिया के प्लेट से अचे मिली और बिन्ही जो टकराव थो और उन नतीजे में हिमालय जबल खड़ो थी वो ब्या जेके जबल 2-3 हिंदूकश उहे भी थिया। जॾहिं उहे मथे विया मथे थींदा विया हाणे भी जेको आहे सो हर साल 1 सेंटीमीटर ऊंचो थींदो थो वञे हिमालय जबल। जॾहिं मथे थियो त उन ते ज़ाहिर आहे बारिश पई ऐं उहा बर्फ़ में तब्दील थी वई। उन खां पोइ जॾहिं वरी गर्मीअ जी मौसम आई त उन रिझण जेको आहे शुरू कयो त तक़रीबन 4.5 करोड़ साल अवल त इहो वाक़ियो थियो आहे। उन खां ज़ाहिर आहे को 30-40-50 लख साल पोइ सिंधु नदीअ जो वजूद आयो हूंदो। छो त जेको पहिरियों वजूद हुयो सिंधु नदीअ जो उहो ईअं न हो जीअं हाणे आहे। उहो हिकिड़ी मेगा लेवल जी जेका आहे सा पंहिंजो नदी हुई, समुंड वांगुरु हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते उहो मुख़्तलिफ़ शिकलूं वठंदी ऐं ही आई आहे। इन ते जीअं मां उन में बि ॿुधायो आहे त इन ते अलॻि हिकिड़ी डॉक्यूमेंट्री थींदी कलाक जी, जंहिंमें हर जेको आहे टाइम लाइन ॾिनी वेंदी बाक़ाइदे त ही कॾहिं टकराया, हुतां हू जेको इंडियन प्लेट कॾहिं मूव कयो, कहिड़ी रफ़्तार सां मूव कयो। असां बि उहे ठाहे छॾियूं आहिनि उहे बि, पर हाणे उहा अञा मतिलबु लॉन्च न कई आहे, पर इहे बि सभु ठाहे छॾियूं आहिनि। ऐं इनशाला ॿी डॉक्यूमेंट्री में तव्हांखे टाइम लाइन सां हर शइ मिलंदी। सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर फतेह मोहम्मद बुरफत चयो त डॉक्टर अब्दुल करीम राजपर इन डॉक्यूमेंट्री में सिंध की कदीम तहजीब के मुख्तलिफ पहलुअन और तारीख के अड़े नमूने से पेश किया है जैसे खेस जेतरो बखराज जे तहसीन पेश कजे वो घट है। संदुस एक डॉक्यूमेंट्री में 10 PhDs जेतरो मवाद और मालूमात मौजूद है। उन करे संदुस तहकीक ते सिंध यूनिवर्सिटी में PhD कराई वेंदी। साइंस जबरदस्त डॉक्यूमेंट्री है, रिसर्च बेस्ड है। यो यूनिवर्सिटीज़ और मीडिया के गॾिजी इन खोजना जो कम करण खपे। इंशाल्लाह इन मिशन के अॻिते वधाईंदुसि। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर भिखाराम चयो त इन शानदार डॉक्यूमेंट्री ठाहिण ते डॉक्टर अब्दुल करीम राजपर के PhD जी एजाज़ी डिग्री सां नवाज़ियो वञे। ऐं जेकॾहिं को असीं कंहिं ॿारनि खे कोई किताब ॾियूं त मूंखे लॻे थो त हुनखे 5-6 साल लॻंदा एतिरी ॼाण वठण लाइ, ऐं उहा ॼाण 40 मिंटनि में मिली आहे। किताब पढ़ण सां माण्हू खे ॼाण एतिरी कोन थी मिले जेतिरी ॾिसण सां जल्दी ॼाण मिले थी। ऐं हिननि ॿारनि लाइ जे लाइ तमामु सवलो थी वियो। ऐं पंहिंजे सिंध जी हिस्ट्री सॼी दुनिया जी इवन असांजी जहिड़े हिसाब सां डॉक्यूमेंट्री ठाही आहे, मुंहिंजे ख्याल में त हिन खां अॻु में अहिड़ी का बि कोन ठही आहे, मूं कोन ॾिठी आहे। साईं तमामु वॾी रिसर्च कई आहे। मुंहिंजे ख्याल में साईं खे ऑनररी PhD मिलणु घुरिजे। जेबेस्ट जी सिंधी उबियास अकेडमी जी डायरेक्टर डॉक्टर गजाला रहमान रफीक डॉक्टर अब्दुल करीम राजपर पारा तैयार कयल शानदार डॉक्यूमेंट्री के अंग्रेजी बोली में तर्जुमो कराइण जो ऐलान कंदे चयो त शानदार मालूमाती डॉक्यूमेंट्री है जैसा हर मकतबे फिक्र के मानू के तमाम घनी जान मिलंदी। सिंधु माथरी की कहानी की स्क्रीनिंग का पोइ शागिर्दियाणिन शागिर्दन तोड़े उस्तादन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त खेन तमाम घनी मालूमात मिली है। हू डॉक्टर अब्दुल करीम राजपर के खराज पेश कन था।
लिंग्विस्टिक जे हवाले सां इन मां मूंखे इलाही सारी ॼाण मिली त पोयां केतिरा दौर रही चुका उन दौरनि में जीअं मोइन जे दड़े जो हुई त कहिड़ी ज़बान ॻाल्हाई वेंदी हिननि में ॿियूं लैंग्वेजिस ॿुधायूं वयूं ऐं नदियूं वग़ैरह सभु ॿुधाई वयूं जेके मूंखे अॻियां हली हेल्प कंदियूं जीअं मां पंहिंजे अॻियां फ्यूचर पंहिंजो डिसाइड कंदमि कमीशन ॾींदमि इलाही जनरल नॉलेज हिन में मूंखे मिली इलाही सुठी लगी एंड इट्स अवर बिग जेको एक्सपीरियंस रहियो काफ़ी सारी नॉलेज ॿोलियुनि जे मुताबिक़ सिंध में सिंध जी सकाफ़त मोहनजोदड़ो जी सकाफ़त सिंध में केतिरियूं ॿोलियूं आहिनि केतिरियूं इस्तेमालु थियनि थियूं केतिरे क़दुरु असां पंहिंजी ॿोलीअ जी जेको आहे सो ख़िदमत करे रहिया आहियूं उन मुताबिक़ तमामु घणी नॉलेज मिली। सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर पारां तैयार कयल हिन शानदार डॉक्यूमेंट्री के यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलरनि प्रोफेसरनि उस्तादनि शागिर्दनि तोड़े मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि तमामु घणो साराईंदे घुर कई त ॿियनि तालीमी इदारनि में बि हिन शानदार डॉक्यूमेंट्री जी स्क्रीनिंग कई वञे। कैमरा टीम ऐं साथी रिपोर्टर फरीद लाखो सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।